ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ आहे 27/9/2005 27/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां सची सची पाठशाला में वेठा आहियो। ये सत्संग बि आहे, हिते तव्हांखे सत बाप जो संग मिलियो आहे जो पार लॻाए ॾींदो। तव्हां सची सची पाठशाला में वेठा आहियो। इहो सत्संग बि आहे, हिते तव्हांखे सत बाप जो संग मिलियो आहे जो पार लॻाए ॾींदो। प्रश्न: हिसाब किताब जे खेल में मनुष्य जी समझ ऐं तव्हांजी समझ में कहिड़ो अंतर आहे? उत्तर आहे, मनुष्य सम्झंदा आहिनि इहे जो दुख सुख जो खेल हलंदो आहे, इहे दुख सुख सभु परमात्मा ॾींदो आहे। ऐं तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि इहे त हर हिक जे कर्मनि जे हिसाब जो खेल आहे। बाप कंहिंखे बि दुख न ॾींदो। उहे त ईंदा ई आहिनि सुख जो रास्तो ॿुधाइण। बाप चवंदा आहिनि, ॿार मां कंहिंखे बि दुख न ॾींदो आहियां। हीअ त तव्हांजे कर्मनि जो फल आहे जी तव्हां हिन पाप जी दुनिया खां। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो, कंहिंखे पुकारंदा आहिनि? बाप खे। बाबा अची करे हिन पाप जी कलयुगी दुनिया सां सतयुगी पुण्य जी दुनिया में वठी हलो। हाणे जीव आत्मायूं सभु कलयुगी आहिनि, उन्हनि जी बुद्धि मथे वेंदी आहे। बाबा चवंदा आहिनि, मां जो आहियां जहिड़ो आहियां अहिड़ो कोई न ॼाणंदा आहिनि। ऋषि मुनि आदि बि चवंदा आहिनि, असां रचयिता मालिक अर्थात बेहद जे बाप ऐं उनजी बेहद जी रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहिनि। आत्मायूं जाते रहंदियूं आहिनि उहा आहे ब्रह्म तत्व, जाते सूर्य चांद न हूंदा आहिनि, न मूल वतन न सूक्ष्म वतन में। बाक़ी हिन मांडवे में त बिजली आदि सभु खपे, त हिन मांडवे खे बिजली मिलंदी आहे राति जो चांद सितारा, ॾींहं में सूर्य सां। इहे बत्तियूं आहिनि, इन बत्तियुनि जे हूंदे हुए बि अंधियारो चइबो आहे। राति जो पोइ बि बत्ती जलाइणी पवंदी आहे। सत्य त्रेता खे चइबो आहे ॾींहुं, भक्ति मार्ग खे चइबो आहे राति। हीअ बि सम्झ जी ॻाल्हि आहे न। इन नई दुनिया सो पुराणी ज़रूरु थियणी आहे। नई थींदी आहे पोइ पुराणी ज़रूरु विनाश थींदी न। नई हूंदी त पुराणी खे विनाश करिणो ई पवंदो। इहे बेहद जी दुनिया आहे न। मकान बि कोई ॾाढा वॾा वॾा हूंदा आहिनि, राजा ऐं आदिनि जा। इहे बेहद जो घरु आहे। मांडवो अथवा स्टेज, इनखे कर्म क्षेत्र बि चइबो आहे। मांडवो अथवा स्टेज, इनखे कर्म क्षेत्र बि चइबो आहे न। बाबा चवनि था, कर्म त ज़रूरु करिणो ई हूंदो आहे। सभु मनुष्यनि जे लाइ इहे कर्म क्षेत्र आहे। सभिनि खे कर्म करिणो ई आहे, पाठ वॼाइणो ई आहे। पाठ हर हिकु आत्मा खे पहिरों खां मिलियलु आहे। तव्हां में बि कोई आहे जो इन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झी सघंदा आहिनि। वास्तव में ये गीता पाठशाला आहे न। पाठशाला में कॾहिं बूढ़ा आदि पढ़ंदा आहिनि छा? हिते त ॿुढा जवान आदि सभु पढ़ंदा आहिनि। वेदनि जी पाठशाला न चईंदासीं, हुते कोई बि एम ऑब्जेक्ट वेदनि जी पाठशाला न चईंदासीं, हुते कोई बि एम ऑब्जेक्ट हूंदी न आहे। असां एतिरा वेद शास्त्र आदि पढ़ंदा आहियूं, इन्हनि सां छा ठाहींदा? उहे ॼाणंदा न आहिनि। कोई बि जो सत्संग आहे, एम ऑब्जेक्ट कुझु न आहे। सभु त उन्हनि खे सत्संग चइण सां बि लज्जा ईंदी आहे।
सत्य त हिकु बाप ई आहे जंहिंजे लाइ चइबो आहे संग तारे कुसंग बोरे। कुसंग कलयुगी मनुष्यनि जो आहे, सत्य जो संग त हिकु ई आहे। हाणे तव्हांखे वंड लॻंदो आहे सॼे सृष्टि जी आदि मध्य अंत जो ज्ञान कीअं बाबा ॾींदा आहिनि। तव्हांखे त ख़ुशी थियणी खपे, तव्हां सच्ची पाठशाला में वेठा आहियो। बाक़ी सभु आहिनि कूड़ी पाठशालाऊं, उन सत्संग आदि सां कुझु बि ठही करे निकिरंदा न आहिनि। स्कूल कॉलेज आदि सां त पोइ बि कुझु ठही करे निकिरंदा आहिनि, छोजी पढ़ंदा आहिनि। बाक़ी किथे बि पढ़ाई न आहे, सत्संग खे पढ़ाई न चईंदासीं। शास्त्र आदि त पढ़ी करे पोइ दुकान खोले वेहींदा आहिनि, पैसो कमाईंदा आहिनि। ग्रंथ थोरो सिखी करे गुरुद्वारो खोले वेही रहंदा आहिनि। गुरुद्वारो बि केतिरा खुलंदा आहिनि। गुरु जो द्वार अर्थात घर चईंदासीं, फाटक खुलंदो आहे, हुते वञी करे शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि। तव्हांजो गुरुद्वारो आहे मुक्ति जीवन मुक्ति धाम, सतगुरु द्वार। असांजो गुरुद्वारो आहे मुक्ति जीवन मुक्ति मुक्तिधाम, मुक्तिधाम जीवन मुक्तिधाम। सतगुरु द्वार, सतगुरु जो नाम छा आहे? अकाल मूरत। सतगुरु खे अकाल मूरत चईंदासीं। उहे अची करे असांखे मुक्ति जीवन मुक्ति जो द्वार खोलंदा आहिनि। उहे अची करे मुक्ति जीवन मुक्ति जो द्वार खोलंदा आहिनि। अकाल मूरत आहे न, जंहिंखे काल कॾहिं खाई न सघंदो। आत्मा वेंदी आहे, उनखे काल कीअं खाईंदो? उहा आत्मा त शरीर छॾे करे भॼी वेंदी आहे। मनुष्य सम्झंदा थोरी आहिनि कि हिन पुराणे शरीर छॾे पोइ वञी करे ॿियो वठंदा। पोइ हिन में रोइण जी छा दरकार आहे? ही तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा अनादि ठहियलु आहे न, हर हिक खे पार्ट वॼाइणो ई आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि सत्युग में आहे नष्टो मोह, ते कोई मोह न हूंदो आहे। मोह जी कहानी आहे न, कहिड़ी वंडरफुल दुनिया आहे जाते कंहिंजो माउ पीउ शरीर छॾे, पति पत्नी शरीर छॾे। ॿार त पहिरियों छॾंदा न, पहिरियों माउ पीउ छॾंदो। हुते कोई समय खां पहिरियों बि कोई शरीर न छॾंदो न। त सत्युग में आहे ही नष्टो मोह जी कहानी आहे न। पंडित माण्हू ॿुधाईंदा आहिनि, मातायूं बि ॿुधी करे ग्रंथ रखी वेही रहियूं आहिनि ॿुधाइण लाइ। ॾाढा मनुष्य वञी करे ॿुधंदा आहिनि, हिनखे चइबो आहे कंदस। ड्रामा प्लान अनुसार मनुष्य त चईंदा असांजो दोष छा आहे? बाप चईंदा आहिनि तव्हां असांखे बुलाईंदा ई आहियो दुख जी दुनिया सां वठी हलो। हाणे मां आयो आहियां त मुंहिंजो ॿुधणो खपे। हाणे बाबा ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, सुठी मत मिलंदी आहे त उहा वठणी खपे न। तव्हांजो बि कोई दोष न आहे, है न, कंहिंजो बि दोष न आहे। छोकी बाबा त चईंदा आहिनि इहो ड्रामो आहे। हा, बाक़ी हाणे सम्झानी मिलण खां पोइ अगरि असां अहिड़ा कर्म कंदा आहियूं त दोष थी वियो न। इहे बि ड्रामा हुयो, तव्हांजो बि कोई दोष न आहे, इहे बि ड्रामा हुयो। राम राज्य जो खेल ठहियलु आहे। खेल में कोई हारजी वेंदो आहे त हुनजो दोष थोरी आहे। जीत ऐं हार थींदी आहे न, हिन में लड़ाई जी ॻाल्हि न आहे। तव्हांखे बादशाही हुई, इहा बि
ये बि अॻियां तव्हांखे मालूम न हुयो, हाणे तव्हां सम्झंदा आहियो। जो सर्विसेबल आहिनि, जंहिंजो नाम बालो आहे, दिल्ली में सभिनि खां नामी गिरामी सम्झाइण वारो केरु, त झटि चईंदा जगदीश भाई। जगदीश जो नाम वठंदा। तव्हांजे लाइ मैगज़ीन बि कढंदा आहिनि, उन में सभु कुझु अची वेंदो आहे। अनेक प्रकार जी पॉइंट्स लिखंदा आहिनि। ब्रजमोहन बि लिखंदा आहिनि। लिखणु कोई मासी जो घर थोरी आहे। ज़रूरु वीचार सागर मंथन कंदा आहिनि, सुठी सर्विस कंदा आहिनि। केतिरा माण्हू पढ़ी करे ख़ुशि थींदा आहिनि। ॿारनि खे बि रिफ्रेशमेंट मिलंदी आहे। कोई प्रदर्शनी में ॾाढो मथो मारंदा आहिनि, कोई करम बंधन में फसियल आहिनि। इन करे एतिरो ठाहे न सघंदा आहिनि। इहे बि चईंदा ड्रामा अबलाइन ते अत्याचार थियण जो बि ड्रामा में पार्ट आहे। अहिड़ो पार्ट छो वॼायूं, इहे प्रश्न ई उठी न सघंदो। इहे त अनादि ठहियलु ड्रामो आहे, उनखे कुझु करे थोरी सघंदा आहियूं। कोई चईंदा आहिनि असां छा गुनाह कयो जो असांखे अहिड़ो पार्ट असांजो मिलियो आहे। हाणे गुनाह जी त ॻाल्हि न आहे, इहा पार्ट आहे। अबलायूं कोई त निमित ठाहींदियूं न, जिते सितम थींदा। ईअं त पोइ सभु चईंदा असांखे इहे पार्ट छो न, इहे ठहियलु हिकु ड्रामो आहे। पुरुषनि ते बि अत्याचार थींदा आहिनि। इन ॻाल्हियुनि में सहनशीलता केतिरी रखणी खपे। ॾाढो सहनशीलता खपे। माया जी विघ्न त ॾाढा पईंदा। विश्व जी बादशाही वठंदा आहियूं त कुझु सहन करिणो पए न। ड्रामा में आपदायूं खिटपिट आदि केतिरी आहे। अबलाइन ते अत्याचार लिखियलु आहे न। रक्त जी नदियूं बि वहींदियूं, किथे बि सेफ्टी न रहंदी। हाणे त सुबुह जो क्लास आदि में वेंदा आहिनि सेंटर्स ते, उहो बि समय ईंदो जो तव्हां ॿाहिरि निकिरी न सघंदा। दिन प्रतिदिन ज़मानो बिगड़ंदो ई रहंदो। ऐं बिगड़णो ई आहे। दुख जे ॾींहुं ॾाढा ज़ोर सां ईंदा। बीमारी आदि में दुख थींदो आहे, पोइ भॻवान खे यादि कंदा आहिनि, पुकारंदा आहिनि। हाणे तव्हांखे मालूम आहे बाक़ी थोरा ॾींहं आहिनि, पोइ असां पंहिंजे शांति धाम सुखधाम में ज़रूरु वेंदासीं। दुनिया खे त इहे पतो ई न आहे। हाणे तव्हां ॿार फील कंदा आहियो, हाणे बाप खे पूरी रीति ॼाणे विया आहियो न। उहे सभु त सम्झंदा आहिनि परमात्मा लिंग आहे। शिवलिंग जी पूजा बि कंदा आहिनि। तव्हां शिव जे मंदरनि में वेंदा हुयो, हाणे इहे ख़्यालु कयो, कॾहिं ख़्यालु कयो कि शिवलिंग छा चीज़ आहे। ज़रूरु इहे जड़ आहे त चैतन्य बि हूंदो न। इहे तॾहिं छा भॻवान त रचता मथे में आहे न, उनजी निशानी सिर्फ़ु पूजा जे लाइ लिंग ठाहे छॾींदो। पूज्य हूंदा त पोइ इहा चीज़ ई न हूंदी। शिव काशी जे मंदर में वेंदा आहिनि, कंहिंखे पतो थोरी आहे भॻवान निराकार आहे। असां बि उन्हनि जा ॿार आहियूं। बाप जा ॿार थी करे असां दुखी छो आहियूं, वीचार करण जी ॻाल्हि आहे। आत्मा चईंदी आहे असां परमात्मा जी संतान आहियूं, पोइ असां दुखी छो। बाप त आहिनि ई सुख ॾियण वारा, है न। बाप त आहिनि ई सुख ॾियण वारा। सॾु बि कंदा आहिनि, हे भॻवान असांजा दुख मिटायो। उहो कीअं मिटाईंदा?
न सॾु बि कंदा आहिनि, हे भॻवान असांजा दुख मिटायो। उहो कीअं मिटाईंदा? दुख सुख इहे त पंहिंजी कर्मनि जो हिसाबु आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि सुख जो एवजो दुख जो एवजो सुख परमात्मा ई ॾींदा आहिनि, उन ते रखी ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मां कॾहिं दुख न ॾींदो आहियां, मां त अधु कलाक जे लाइ तव्हांखे सुख ॾेई करे वेंदो आहियां। पोइ इहे सुख दुख जो खेल आहे। सिर्फ़ु सुख जो ई खेल हुजे त पोइ इहे भक्ति आदि कुझु न हुजे। भॻवान सां मिलण लाइ ई इहे भक्ति आदि कंदा आहिनि। हाणे बाप वेही सॼो समाचार ॿुधाईंदा आहिनि। ॾिसो बाबा त असांखे अधु कलाकु सुख ॾेई सघंदा आहिनि न, शिव बाबा त चईंदा आहिनि। पोइ उन खां पोइ त भक्ति शुरू थी वेंदी। भक्ति में जो कंदो सो पाईंदो। बाप वेही सॼो समाचार ॿुधाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि तव्हां ॿार केतिरा भाग्यशाली आहियो, उन ऋषि मुनि आदि जो केतिरो नाम आहे। तव्हां आहियो राज ऋषि, उहा हठयोगी ऋषि अर्थात पवित्र। तव्हां स्वर्ग जा राजा ठहींदा आहियो त पवित्र ज़रूरु ठहिणो पए। सत्य त्रेता में जंहिंजो राज्य हुयो उन्हनि जो ई पोइ हूंदो, बाक़ी सभु पुठियां ईंदा। तव्हां हाणे चईंदा आहियो असां श्रीमत ते पंहिंजो राज्य स्थापना करूं था। तव्हां हाणे चईंदा आहियो श्रीमत ते असां पंहिंजो राज्य स्थापना था करूं। पुराणी दुनिया जो विनाश थियण में बि समय त लॻंदो न। सतयुग अचिणो आहे, कलयुग वञिणो आहे। केतिरी वॾी दुनिया आहे। हिकु हिकु शहर मनुष्य में केतिरा हिकु शहर मनुष्यनि सां केतिरो भरियलु आहे। धनवान आदमी दुनिया जो चक्कर लॻाईंदो, परंतु हिते सॼी दुनिया खे ॾिसी थोरी सघंदासीं। हा, सतयुग में ॾिसी सघंदा आहियूं, छो जो सतयुग में आहे ई हिकु राज्य। एतिरा थोरा राज्य हूंदा। हिते त ॾिसो केतिरी वॾी दुनिया आहे। एतिरी वॾी दुनिया जो चक्कर केरु लॻाईंदो? शिव बाबा त लॻाए सघंदा आहिनि, ब्रह्मा बाबा द्वारा। हर गली, हर मोहल्लो, हर घर घर में बाबा जी देश द्वारा बाबा चक्कर लॻाए सघंदा आहिनि। तॾहिं बाबा चवंदा आहिनि न कि हर घर में बाबा जो ॿार हुजणु। ख़ुदि खे आत्मा सम्झी हर घर में जॾहिं बाबा खे ॿार यादि कंदो त बाबा घर घर में नज़र फेराए सघंदा। त बाबा चवनि था एतिरी वॾी दुनिया जो चक्कर केरु लॻाईंदो? हुते तव्हांखे समुद्र में वञिणो ई न आहे। हुते सीलान बर्मा आदि हूंदा न, कुझु बि न हूंदो। कराची बि न हूंदी। तव्हां सभु मिठी नदियुनि जे किनारे में रहंदा आहियो। खेती बाड़ी आदि सभु थींदी आहे। सृष्टि त वॾी आहे न। मनुष्य ॾाढा थोरा रहंदा आहिनि, पोइ पुठियां वृद्धि खे पाईंदा आहिनि। पोइ हुते वञी करे पंहिंजो राज्य स्थापना कयो। सतयुग में धीरे धीरे हप कंदा। मनुष्य ॾाढा थोरा रहंदा आहिनि, पोइ पुठियां वृद्धि खे पाईंदा आहिनि। पोइ उते वञी करे पंहिंजो राज्य स्थापना कयो। जेका जेका जॻह न हुयूं, पोइ धीरे धीरे राज्य स्थापना कंदा आहिनि। धीरे धीरे हप कंदा विया, पंहिंजो राज्य स्थापना करे छॾियो। हाणे त सभिनि खे छॾिणो ई पवंदो।
हिकु भारत ई आहे जंहिं कंहिंजो बि राज्य छीनो न आहे। ॿिया देशनि वारनि कीअं असां सां छा छा छीने छॾियईं, लेकिन भारत कॾहिं कंहिंजो छीने ई न, छो जो भारत असल में अहिंसक आहे न। ॾिसो भारत में एॾा ग़लति कम बि थींदा आहिनि त बि कंहिंखे फांसी न ॾींदा। भारत ई सॼी दुनिया जो मालिक हुयो, ॿिया पुठियां आया त टुकड़ा टुकड़ा वठंदा विया। अहिड़ो भारत पूरे विश्व जो मालिक हुयो, त सभिनि हुन खां टुकड़ा टुकड़ा वठी छॾिया। तव्हां कोई तव्हां कंहिंजो हक़ थोरी कयो, अंग्रेज़नि हक़ कयो, तव्हां भारतवासियुनि खे त बाबा विश्व जो मालिक ठातो। तव्हां किथे विया थोरी, तव्हां ॿारनि जी ॿुधी में ये सॼी ॻाल्हियूं आहिनि। बूढ़ी माताऊं त एतिरो सभु सम्झी न सघनि न। एतिरो सभु सम्झी न सघनि। बाबा चईंदा आहिनि अच्छा तव्हां कुझु बि न पढ़ी आहियो, न पढ़िया आहियो, पढ़ियल उहा सभु ॿुधी सां कढणो पवंदो। त सुठो आहे, जंहिं न पढ़ियो आहे, जंहिं पढ़ियो हुनखे कढणो पवंदो। हिकु ॻाल्हि सिर्फ़ु धारण करणी आहे, मिठे ॿार बाप खे यादि करो। तव्हां चईंदा बि आहियो बाबा तव्हां ईंदव त असां तव्हां ते वारी वेंदासीं, क़ुर्बान वेंदासीं। तव्हां वरी खां असां ते क़ुर्बान वञो। तव्हां चईंदा बि आहियो बाबा तव्हां ईंदव त असां तव्हां ते वारी वेंदासीं, क़ुर्बान वेंदासीं। त हाणे वरी क़ुर्बान जी वञो मुंहिंजे मथां। लेन देन थींदो आहे न। शादी जे टाइम स्त्री पुरुष हिक ॿिए जे हथ में नमक विझंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि, बाप खे बि चईंदा आहिनि, मतिलबु खारोपन लेन देन कंदा। जेका बि उन्हनि में खारोपन हूंदो त उहे सभु सही करे हलंदा, समाए करे हलंदा। बाबा बि चईंदा आहिनि असां पुराणो सभु कुझु तव्हांखे ॾींदा आहियूं। बाबा खे बि चईंदा आहिनि ॿार कि बाबा असां तव्हांखे सभु कुझु पुराणो ॾियूं था, मरणो त आहे सही, इहे सभु ख़तमु थियणो। असां तव्हांखे वरी खां नई दुनिया में ॾींदासीं। शिव बाबा असांखे ईअं चवंदा आहिनि। बाबा ईंदा ई आहिनि सभिनि खे वठी वञण लाइ। काल आहे न, सिंध में चईंदा आहिनि न इहे कहिड़ो काल आहे जो सभिनि खे बजाए करे हली वेंदो आहे। तव्हां ॿार त ख़ुशि थींदा आहियो। बाप ईंदा ई आहिनि सभिनि खे वठी वञण लाइ। असां त ख़ुशी सां पंहिंजे घर वेंदासीं। सहन बि करिणो पवंदो आहे, सुठा सुठा वॾा वॾा घर जी माताऊं मार खाईंदियूं आहिनि। तव्हां सची कमाई कंदा आहियो, मनुष्य थोरी ॼाणंदा आहिनि। उहा आहे ई कलयुगी शूद्र संप्रदाय। तव्हां आहियो संगम युगी पुरुषोत्तम ठहो था न। ॼाणंदा आहियो पहिरें नंबर में पुरुषोत्तम या लक्ष्मी नारायण ई आहे, पोइ डिग्री कम थींदी वेंदी आहे, मथां खां हेठि ईंदा ई रहंदा आहिनि, पोइ आहिस्ते आहिस्ते किरंदा रहंदा। हिन समय सभु किरी चुकिया आहिनि, छाण पुराणो थी चुकियो, तनो सॼो सड़ी वियो। झाड़ पुराणो थी वियो आहे, तनो सॼो सड़ी वियो आहे। हाणे वरी स्थापना थींदो, फाउंडेशन लॻंदो आहे। कलम केतिरो नंढो हूंदो आहे,
पोइ उन्हनि सां केतिरो वॾो झाड़ वधंदो आहे। इहे बि झाड़ आहे न, सतयुग में ॾाढा थोरो, सतयुग में ॾाढा थोरा झाड़ हूंदा। हाणे केतिरा वॾा झाड़ आहिनि दुनिया में। हाणे केॾी वॾी दुनिया थी वई आहे, सतयुग में थोरी सी दुनिया हुई। वैरायटी फूल केतिरा आहिनि मनुष्य सृष्टि जे हिन हिकु ई झाड़ में केतिरी वैरायटी आहे। मतिलबु अनेक धर्म आहिनि, अनेक वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे मनुष्यनि जो। हिक जी सूरत न मिले ॿिए सां ठहियलु इहे ड्रामो आहे न, हिकु जहिड़ो पार्ट कोई जो न आहे। मतिलबु हिक जी सूरत बि न मिले ऐं कंहिंजो पार्ट बि न मिले, ऐं हर सेकेंड नयो पार्ट। इनखे चइबो आहे कुदरत ठहियलु उहा बेहद जो ड्रामा। इन में बि बनावट ॾाढी आहे। जो चीज़ रियल हूंदी आहे उहो ख़तम बि थींदी आहे न, पोइ 5000 वर्ष पोइ रियलिटी में ईंदा। चित्र आदि बि कोई रियल ठहियल उहो थोरी आहे। ब्रह्मा जी बि शक्ल पोइ 5000 वर्ष पोइ तव्हां ॾिसंदा। मतिलबु जो बि चित्र ठहियल आहिनि कुझु न कुझु त गड़बड़ी हेठि मथे थी वेंदो आहे न। हिन ड्रामा जे राज खे सम्झण जे लाइ ॾाढी विशाल बुद्धि खपे। ॿियो कुझु न सम्झो, सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ॿुधी में रखो, हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। इहा आत्मा चई बाबा असां तव्हांखे यादि कंदासीं। इहे त सहज आहे न, हथ सां कर्म कंदा रहो, बुद्धि सां बाप खे यादि कंदा रहो। हथ सां कर्म कंदा रहो। हाणे मुख सां असां ॻाल्हायूं था, कन सां ॿुधूं था, लेकिन बुद्धि में बाबा यादि रहे। भले कोई बि आवाज़ ईंदी रहे लेकिन बुद्धि में बाबा यादि रहे। पढ़ंदे हुए बि बुद्धि में बाबा यादि रहे, ॿुधंदे हुए बि बुद्धि बाबा तरफ़ रहे, हथ सां कमु कंदे बि बाबा तरफ़ बुद्धि रहे, उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे बाबा सां गॾु बुद्धि योग हूंदो त बेड़ो पार थी वेंदो। ये आत्मा चई बाबा असां तव्हांखे ई यादि कंदासीं। ये त सहज आहे न, हथ सां कर्म कंदा रहो, बुद्धि सां बाबा खे यादि कंदा रहो। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सारा सहनशीलता जो गुण धारण करे माया जे विघ्ननि में पास थियणो। अनेक आपदायूं ईंदियूं, अत्याचार थींदा। हिसाब अत्याचार थियण बि कोई अबलायूं कोई निमित्त ठहींदियूं जिते सितम थींदा। ये भी ड्रामा में नूंद आहे। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, जंहिं ते माण्हू भॻवान ते एॾो विश्वास करे हलनि था, लेकिन उहो भॻवानु चए थो कि अबलायूं कोई त निमित्त ठहींदियूं आहिनि जिते सितम थींदो। उन्हनि खे कुझु करे थोरी सघंदा आहिनि। मतिलबु हिकु ड्रामो ठहियलु आहे। बाबा केॾा न्यारा प्यारा आहिनि। एॾी वॾी ॻाल्हि चई करे पोइ बि भॻवान खे सभु प्यार कंदा आहिनि। चए न बाबा चई न अबलाइन ते अत्याचार थियण बि ड्रामा में पार्ट आहे।
अहिड़ो पार्ट छो वॼायूं, इहो प्रश्न उठी न सघंदो आहे। मतिलबु हिकदमि फुल स्टॉप। कोई मार खाए थो, कंहिंसां ग़लति कमु थिए थो, लेकिन भॻवानु चए थो इहे बि ड्रामा आहे, अबलायुनि ते अत्याचार थियण जो ड्रामा में पार्ट आहे। अहिड़ो पार्ट छो वॼायूं, इहो प्रश्न न उठंदो आहे। इहे त अनादि ठहियलु ड्रामो आहे न, उन्हनि खे कुझु करे न सघंदा। ऐं बाबा छा चई, गुनाह जी त कोई ॻाल्हि ई न आहे, कोई त निमित ठाहींदो। त सभु चईंदा असांखे महाराजा महारानी जो पार्ट ॾियो, है न। सिंपल सी ॻाल्हि आहे न, सभिनि जी बुद्धि जो बाबा तालो खोले छॾे। बाबा चईंदा आहिनि न, पोइ दास दासी कीअं ठहींदा, प्रजा कीअं ठहींदी। त जो बि आत्मा जो बि ग़लति करे थी, सही करे थी, इहो हुनजो पार्ट आहे। हाणे ब्राह्मण परिवार में बि कोई आत्मा ग़लति करे थी त कंदी, हुनजो पार्ट आहे। हुनखे उते वञी दास दासी जो पार्ट ॿुधाइणो, त उन्हनि खे असां बुरो छो सम्झूं। सहनशीलता जो गुण असांखे धारण करणो आहे। ग़लति माण्हू ग़लति करण में नंबर पंहिंजो कंदो ई रहंदो, छो जो हुनजो पार्ट आहे, छो जो हुनखे दासी जो पार्ट ॿुधाइणो आहे। त इन करे असांखे उहो सहनशीलता जो गुण धारण नथा करे सघनि न। असां करे सघूं था त उहे अहिड़ा कर्म कंदा त पोइ उन्हनि ते अत्याचार बि थींदा, अनेक आपदायूं, मतिलबु उन्हनि जो पार्ट अहिड़ो थींदो। हाणे भले असां ते कोई अत्याचार करे, आपदायूं, कोई विघ्न विझे, असांखे सहनशील ठही करे बुद्धि हिकु बाप सां रखी अॻियां हलणो आहे। छो जो हुननि जो अहिड़ो पार्ट आहे। ऐं असांखे हाणे बारिश पवंदी त ईअं थोरी चई सघंदासीं बारिश छो थी पए। असां पंहिंजो प्रिकॉशन रखी करे हलंदासीं न। ईअं ई हुननि जो कमु आहे विघ्न विझण जो। असां पंहिंजो प्रिकॉशन खणूं, प्रिकॉशन यूज़ करूं, बाबा सां बुद्धि जो जोड़े करे हलूं, सहनशील थी करे हलूं। अनेक आपदायूं ईंदियूं, अत्याचार थींदा, हीअं अहिड़े समय ते सहन कंदा, बाप जी यादि में रहणो, सची कमाई करणी। ॿियो आहे विशाल बुद्धि ठही इन ठहियल उहा ड्रामा खे सुठी रीति सम्झणो आहे। ये कुदरती ड्रामो ठहियलु आहे। न ॾिसो, भॻवान त असांखे, बाबा त असांखे गुण शक्तियूं ज्ञान ॾिनो अथई, रावण असांखे विकार बुरायूं ॾिनो अथई। हाणे हिन समय असांखे सभु पतो आहे। अगरि हिन समय असां बाबा जी प्रॉपर्टी खे न यूज़ करे रावण जी प्रॉपर्टी खे यूज़ कंदासीं त ग़लती त असांजी आहे न। भॻवान त चईंदो जो कंदो सो पाईंदो। तॾहिं त बाबा चई न, सभिनि खे संदेश ॾियो, सभिनि खे कुझु न कुझु ॿुधाईंदा वञो। पोइ ॿुधंदे उहे बि न ॿुधंदा, पोइ जॾहिं द्वापर कलयुग में हुननि जो अहिड़ो पार्ट ईंदो त हुन भॻवान बि छा करे सघे। भॻवान त हिन समय लिमिटेड टाइम लाइ बाबा त आया आहिनि, है न। उन्हनि मां बि चलो अज्ञानी त चलो जो बि पार्ट आहे उन्हनि जो, असां ज्ञानी तो आत्मा बि रावण जी प्रॉपर्टी खे यूज़ कंदा रहंदासीं। पोइ जॾहिं द्वापर कलयुग में असां सां गॾु ग़लति थींदो, बुरो थींदो, त असां भॻवान खे दोष ॾेई न सघंदा। इन करे भॻवान त हमेशह निर्दोष, है न। ग़लती असांजी आहे कि असांखे बाबा ॿई ॻाल्हियूं ॿुधाई अथई। हाणे बि तव्हां काम क्रोध लोभ मोह अहंकार वश थी करे कर्म कंदा, तव्हांजी ग़लती। त इहे कुदरती ठहियलु उहा ड्रामो आहे, इन करे प्रश्न त उठी न सघंदो।
बाबा जो सुठी मत ॾींदा आहिनि हुन ते हलंदा रहो। ॿियनि जी न सोचो, दुनिया में जंहिंसां जो थिए थो उन्हनि खे बि बाबा उन्हनि खे बि संदेश मिलियो हूंदो, उन्हनि खे बि कंहिं न कंहिं रीति बाबा मदद कई हूंदी। बाबा एॾे समय खां आया आहिनि, लेकिन उन्हनि ध्यानु न ॾिनो त उन्हनि सां गॾु ग़लति कमु थी वियो, त हिन में हाणे बाबा बि छा करे सघंदा आहिनि। माया जी बाबति त बि रहम दिल बाबा चईंदा आहिनि कि सभु जॻह लाइट माइट फैलायो, जंहिंखे मदद खपे उन्हनि खे मदद मिली वञे। माया जी बाबा चवनि था ॿियो आहे हिन विशाल बुद्धि ठही हिन ठहियल हुए ड्रामा खे सुठी रीति सम्झणो आहे। ये कुदरती ड्रामो ठहियलु आहे, हिन करे प्रश्न उठी न सघंदो आहे। बाप जो सुठी मत ॾींदा आहिनि हुन ते हलणो आहे। वरदान माया जी विजयी थियण सां गॾु गॾु उपकारी ठहो। हाणे ताईं स्व कल्याण में ॾाढो समय वियो, हाणे पर उपकारी ठहो। माया जी विजयी थियण सां गॾु विजयी थियण सां गॾु गॾु सर्व खज़ाननि जे विधाता ठहो, अर्थात हर खज़ाने के कार्य में लॻायो। ख़ुशी जो खज़ानो, शांति जो खज़ानो, शक्तियुनि जो खज़ानो, ज्ञान जो खज़ानो, गुणनि जो खज़ानो, सहयोग ॾियण जो खज़ानो बाटो ऐं बढ़ायो। हेॾा सारा खज़ाना आहिनि। ख़ुशी जो खज़ानो आहे, शांति जो खज़ानो आहे, शक्तियुनि जो खज़ानो आहे, ज्ञान जो खज़ानो आहे, गुणनि जो खज़ानो आहे, सहयोग ॾियण जो खज़ानो आहे। सभु बाटो ऐं वधायो। जॾहिं हाणे विधाता पंहिंजी स्थिति जो अनुभव कंदा अर्थात परोपकारी ठहींदा, तॾहिं अनेक जन्म विश्व राज्य अधिकारी ठहींदा। सभु खज़ाना जो बाबा वटि आहिनि, जो बाबा असांखे ॾिना आहिनि, उहे पूरे विश्व में फैलंदा था वञनि। अखंड महादानी ठही। स्लोगन आहे विश्व कल्याणकारी ठहिणो आहे त पंहिंजी सर्व कमज़ोरियुनि खे सदा जे लाइ विदाई ॾियो। विश्व कल्याणकारी ठहिणो आहे त सर्व कमज़ोरियुनि खे सदा जे लाइ विदाई ॾियो। अव्यक्त इशारो, जीअं क़िलो बांधबो आहे जंहिंसां प्रजा क़िले जे अंदरि सेफ रहे। हिकु राजा जे लाइ कोठरी न हूंदी आहे, क़िलो ठाहींदा आहिनि, छोकी राजा सां गॾु हुनजी प्रजा बि हूंदी आहे, है न, त उहे क़िलो ठाहींदा आहिनि। तव्हां सभी बि स्वयं जे लाइ, साथियुनि जे लाइ, अन्य आत्माउनि जे लाइ ज्वाला रूप याद जो क़िलो ठाहियो। तव्हां सभी बि स्वयं जे लाइ, साथियुनि जे लाइ, अन्य आत्माउनि जे लाइ ज्वाला रूप याद जो क़िलो ठाहियो। याद जे शक्ति जी ज्वाला हुजे त हर आत्मा सेफ्टी जो अनुभव कंदी। याद जे शक्ति जी ज्वाला हूंदी असांजी। ॾिसो केॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सिर्फ़ु तव्हांखे तव्हांजी न, तव्हां सां गॾु सतयुगी में आत्मायूं तव्हांजे राजधानी में हूंदियूं, पोइ द्वापर में जो तव्हांजा भगत ठहींदा, सभिनि जी बाबा चईंदा आहिनि न, सभिनि खे हाणे वरसो मिलणो आहे। तो जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं, जंहिं आत्मा ताईं बाबा जी शक्ति असां द्वारा मिलंदी, प्रकृति योनियुनि तत्वनि खे
हुन सभिनि जी सेफ्टी जी रिस्पॉन्सिबिलिटी तव्हांजे मथां आहे। त तव्हां जेतिरो सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि कंदा त हुन सर्व आत्माउनि ते बि, प्रकृति ते, जीव जंतु जानवरनि ते, सभु ग्रहनि ते बि जेतिरी परे परे तव्हांजी रेस वेंदी आहे त उन्हनि सभिनि जी सेफ्टी जी रिस्पॉन्सिबिलिटी तव्हांजे मथां आहे। त इन करे सदा बाप खे यादि कंदा रहो त उन्हनि खे बि इहे किरनियूं मिलंदी रहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।